अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो सुहेल टकड़ आहे ऐं अॼु असांजो टॉपिक आहे बयाबान ऐं बरसाती ॿेला। पहिरियां असां बयाबान जे बारे में पढ़ंदासीं त बयाबान छा खे चइबो आहे। बयाबान तमामु घणो गरम हूंदा आहिनि। उहे तमामु ख़ुश्क ऐं वारिया बि हूंदा आहिनि। बयाबाननि में तमामु घणी गर्मी, ख़ुश्क हवा ऐं सॼे साल में तमामु घटि या नाली मातर मींहुं वसंदो आहे। बयाबान ॾींहं जे वक़्तु तमामु गरम मगर राति जे वक़्तु उते गर्मी जो दर्जो हिकदमि घटिजी वेंदो आहे ऐं सख़्तु थधि पवंदी आहे। जीअं त असां पहिरियां ॻाल्हि कई बयाबाननि जे बारे में, त हाणे असां पढ़ंदासीं बरसाती ॿेले जे बारे में। बरसाती ॿेले में तमामु घणी तपश वारो गर्मी जो दर्जो हूंदो आहे ऐं उते मींहुं बि तमामु घणो पवंदो आहे। उन्हनि ई हालतुनि जे करे ॿेला तमामु घणनि वणनि, झंगली ॿूटनि, खंडनि वारनि ॿूटनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ॿूटनि, नोन फुटंदड़ ॿूटनि ऐं ॿेजारनि लाइ तमामु बहितरीनु हंधि हूंदा आहिनि। इन खां अलावा ॿेला केतिरनि ई क़िस्मनि जे पखियुनि, ममालिया जानवरनि, जीतनि, रढ़ंदड़ जानवरनि, ख़ुश्की ऐं पाणी में रहंदड़ जानवरनि यानी एम्फीबियंस ऐं नंढड़नि जानवरनि जी रहाइशगाह पिणु हूंदा आहिनि। ज़मीन जे मथाशिरे जो अटिकल 6% बरसाती ॿेला आहिनि। तॾहिं बि उहे दुनिया में मौजूदु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे नस्लनि जे अधु खां 3 हिसनि ताईं जानवरनि जे रहण लाइ पसंदि वारा हंध आहिनि।